अस्सलाम वालेकुम दोस्तों, असीं मौजूद आहियूं कारूंजर ते। असांखे पहिरीं प्यारो दोस्त अली अहमद दलवानी बलोच साहिब मिली विया आहिनि। अचो त बाग़ी खां ॿ टे ॿोल ॿुधूं। साईं वॾी महिरबानी। कहिड़ो ॿोल असांखे ॿुधाईंदा साईं? साईं अव्हांखे ॿुधाईंदासूं नज़म आहे हिकिड़ो जी साईं सरदार शाह जो। जी। अञा हिन सिंध में अचणा न ॼाणा केतिरा आहिनि, बिलावल केतिरा आहिनि, घाणा केतिरा आहिनि। वाह वाह। रुगो तो वा ॿुधो नालो तमाची जाम हिकिड़े जो, मगर आशिक त नूरी ते मुहाणा केतिरा आहिनि। वाह वाह। मगर आशिक त नूरी ते मुहाणा केतिरा आहिनि। रुगो तो वा ॿुधो नालो तमाची जाम हिकिड़े जो, मगर आशिक त नूरी ते मुहाणा केतिरा आहिनि। अञा हिन सिंध में अचणा बिलावल केतिरा आहिनि, घाणा केतिरा आहिनि। न मूंखे ॻोल्ह शहज़ादी, वॾी आ सिंध जी वादी, असां रमतन फ़क़ीरनि जा ठिकाणा केतिरा आहिनि। असां रमतन फ़क़ीरनि जा ठिकाणा केतिरा आहिनि। ॾिसी थो लाड़ जे पट में गुलाबी मूमलियूं आहिनि, जिनी जा धू चरिया आशिक बराणा केतिरा आहिनि। अञा हिन सिंध में अचणा न ॼाणा केतिरा आहिनि, बिलावल केतिरा आहिनि, घाणा केतिरा आहिनि। हक़ मौजूद, सिंध मौजूद। सदा मौजूद। वॾी महिरबानी, कुर्बदा अल्लाह।